अहम ख़बर है नाज़रीन, शामिल कंदासीं बुलेटिन में। झंडोमड़ीअ जी मेन टंटो आदम रोड ते उमर सांद पुलिस ख़िलाफ़ ॻोठाणनि जो धरणो हयो वियो आहे। ॻोठ शकूर बलोच वासियुनि पुलिस ख़िलाफ़ धरणो हणी रोड बंदि करे छॾियो ऐं गाॾियुनि जूं कतारूं लॻियल आहिनि। अहम ख़बर असां पंहिंजे नाज़िर सां शेयर करे रहिया आहियूं। पुलिस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ धरणो हयो वियो आहे। उमर सांद थाणे ते मुक़रर SHO इलाइक़े में ॾोह रोकण में मुकमल तौर ते नाकाम वियो आहे। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त पुलिस शहरियुनि खे तहफ़ुज़ ॾियण बदिरां मंशात जी ओगारियुनि में मुसरूफ़ आहे। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त SHO उमर सांद खे फौरी तौर ते हटायो वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। झंडोमरीअ जे मेन टंडो आदम रोड ते उमर सांद पुलिस ख़िलाफ़ ॻोठाणनि धरणो हयो आहे, जंहिं सबबि ट्रैफ़िक जी रवानगी मुतासिर थी आहे। ॻोठ शकूर बलोच वासियुनि पुलिस ख़िलाफ़ धरणो हणी रोड बंदि करे छॾियो, जंहिं जे सबबि गाॾियुनि जूं वॾियूं कतारूं लॻल आहिनि। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त उमर सांद थाणे ते मुक़रर SHO इलाइक़े में ॾोह रोकण में नाकाम आहे। ईअं चवणु आहे मुज़ाहिरीन जो। मुज़ाहिरीन वधीक चयो त पुलिस शहरियुनि खे तहफ़ुज़ ॾियण बदिरां मंशियात जी उगाड़ियुनि में मसरूफ़ आहे। SHO उमर सांद खे फौरी तौर ते हटायो वञे, मुज़ाहिरीन पारां धरणे में मुतालबो कयो वियो आहे। झंडोमरीअ जे मेन टंडो आदम रोड ते उमर सांद पुलिस ख़िलाफ़ ॻोठाणनि जो धरणो हयो वियो आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त धरणे जे बाहिस ॻोठ शकूर बलोच वासियुनि पुलिस ख़िलाफ़ धरणो हणी रोड बंदि करे छॾियो, जंहिंजी वजह सां गाॾियुनि जूं कतारूं लॻियल आहिनि। अहम ख़बर असां पंहिंजे नाज़िरनि सां शेयर करे रहिया आहियूं। झंडोमरीअ जे मेन टंडो आदम रोड ते उमर सांद पुलिस ख़िलाफ़ ॻोठाणनि धरणो हयो आहे। धरणे सबबि ट्रैफ़िक मुतासिर थी वई आहे। ॻोठ शकूर बलोच वासियुनि पुलिस ख़िलाफ़ धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। ॻोठाणनि जो चवणु आहे त SHO इलाइक़े में ॾोह रोकण में मुकमल तौर ते नाकाम वियो आहे। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त पुलिस शहरियुनि खे तहफ़ुज़ ॾियण बदिरां मंशात जी ओगारियुनि में मसरूफ़ आहे। SHO उमर सांद खे फौरी तौर ते हटायो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। इन हवाले सां वधीक तफ़सीलात मालूम कयूं था झंडोमरी मां पंहिंजे रिपोर्टर सनाउल्ला थेबो खां। जी सनाउल्ला, ॿुधाइजो छा तफ़सीलात आहिनि, धरणे जी हींअर छा सूरत हाल आहे? जी बिल्कुल, झंडोमरी जे मेन टंडो आदम रोड ते उमर सांद पुलिस के खिलाफ ॻोठाणनि जो धरनो रोड ब्लॉक कयो वियो आहे। ॻोठ शकूर बलोच वासियुनि जो उमर सांद पुलिस के खिलाफ ट्रैफ़िक मुअत्तल हफ़्तो अॻु बकरो सोलर बिल जी चोरी थी। पुलिस हिन महिल ताईं चोर गिरफ़्तार न कया आहिनि। मजबूरन एहतजाज करे रहिया आहियूं। ॻोठाणनि जो बलोच ऐं ॿियनि जी अॻुवानी मेन रोड बुफ़ार शाख वटि धरणो हयो वियो। उमर सांद थाणे ते मुक़रर SHO मंज़ूर जमाली इलाइक़े में ॾोह रोकण में मुकमल नाकाम थी चुको आहे। पुलिस शहरनि खे तहफ़ुज़ में मसरूफ़ आहिनि। SHO उमर सांद खे फौरी हटायो वञे, ईमानदार ऑफिसर मुक़रर कयो वञे। ॻोठ मुज़ाहिरीन जो SSP टंगलार DIG हैदराबाद फौरी नोटिस वठी चोरी। वॾी महिरबानी अव्हां जी, सनाउल्ला थेबो।